नाज़रीन नवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदड़ साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो है त जेसीं ताईं मोदी इंतहा पसंदी जी पॉलिसी खां पोइ नथो हटे भारत सां वापार नथो थी सघे। रिपोर्ट मूजिब साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो है त नाणे वारी वज़ारत जो मौक़िफ़ आहे त भारत सां वापार में फ़ाइदो आहे। पाकिस्तान जा भारत सां लाॻापा बहितर न आहिनि। ब्रॉड शीट कमीशन जी रिपोर्ट में तजवीज़ कयल असलाऊं तमामु अहम आहिनि। जेसीं ताईं मोदी इंतहा पसंदी जी पॉलिसी खां पोइ न हटंदो भारत सां वापार नथो थी सघे। फवाद चौधरी चयो त कश्मीरी क़ैद जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे रहिया आहिनि। सियासी नक़्ते नज़र सां असां जा लाॻापा भारत सां सुठा न आहिनि, पर पाकिस्तान भारत सां लाॻापनि में बहितरी समेत खिते में अमन चाहे थो। छा लखे मुसलमाननि जे रत खे विसारे छॾियो। भारत सां खंड ऐं कपास जो वापार मुमकिन न आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त ACC जो फ़ैसिलो हुकूमत जो न हूंदो आहे। समूरियूं वज़ारतूं पंहिंजो मौक़ो पेश कंदियूं आहिनि, जंहिंखां पोइ फ़ैसिलो काबीना कंदी आहे। फवाद चौधरी चयो त असुल रिकॉर्ड न हुजण सबबि असुल ज़रदारी बरी थियो। असल रिकॉर्ड नेब वठो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।